जे मालिक रब असां खे पंहिंजे पीर कामिल जे पिड़ ते एक दफ़ो ॿीहर जमा थियण जी सआदत अता फरमाई आहे। अल्हम्दुलिल्लाह जेसी सिरीअ में साह आहे त हे पंधड़ा कंदा रहंदासीं। आहे इरादो के कोने हिकिड़ो दफ़ो न बार बार ईंदासीं वरी वरी ईंदासीं छो त असांजो जियापो ज़िंदगीअ जो पंहिंजे पीर कामिल जी मोहब्बत आहे। जेके सीना मोहब्बत खां ख़ाली आहिनि से अधूरा आहिनि। जन के सिक सजण जी नाहे, जन के मोहब्बत पंहिंजे पीर जी नाहे, उहे अधूरा आहिनि। जेके हकीकी ईमान वारा आहिनि से सच्ची मोहब्बत रखण वारा हूंदा आहिनि। असां खे मदीने वारे साईं जी तालीमात में मोहब्बत जो दर्स वॾो मिलियो आहे। जेके माण्हू मोहब्बत खां ख़ाली आहिनि न, सीना नफ़रतुनि सां भरिया पिया हुजनि, अदावतुनि सां, ॿियाई सां, ऐं साईं मुंहिंजा कीने सां, कुदूरत सां, उन्हनि जी ज़िंदगी अधूरी हूंदी आहे। उन्हनि जी साईं मुंहिंजा हयाती अधूरी हूंदी आहे। जहिड़ो झगड़ो फसाद ऐं साईं मुंहिंजा ॿियाई 24 कलाक जहिड़े में हूंदा। अॼु फजर नमाज़ ते साईं जन इहो नसीहत फरमाई हुई त मोहब्बतूं सिखो, छो त मोहब्बतूं रिश्ता काइम कंदियूं आहिनि। वरी जो सुभान अल्लाह। जेके माण्हू मोहब्बत नथा रखनि न से अधूरा हूंदा। समझो था, हिकिड़ा मोहब्बत नाहे वेठा फज़लाबाद शरीफ में हूंदा, पर ॼण किरोड़े मेलनि जा फासला हूंदा आहिनि दरमियान में। पर को माण्हू दादू में हुजे, कश्मीर में हुजे, कोयटा में हुजे, ॿाहिरे मुल्क में हुजे, मोहब्बत सच्ची आहे समझंदो त उहो बि हींअर फज़लाबाद शरीफ मातलीअ में वेठो आहे। चओ सुभान अल्लाह। असांखे मोहब्बत हिते खणी आई आहे न, हिते सिक खणी आई आहे। सुभान अल्लाह। हबीबन करीमन सल्लल्लाहु अलैहि वसल्लम सिखारियो असांखे त लामिन नथो थी सघे, ईमान वारो नथो थी सघे जेसी मां मोहम्मद मुस्तफा उनखे पंहिंजे बच्चन खां, ॿारनि खां, औलाद खां, जिंद जान खां वधीक महबूब न बणिजी वञा। वरी जो सुभान अल्लाह। ध्यान मुड़िया तव्हांजो बा। सुभान अल्लाह। हजरत कुतबतुल औलिया, ज़ीनतुस सुलहा, इमामुल आरिफीन हजरत सईद महबूब इलाही नव्वर अल्लाहु मरकदहु जो शेर आहे। कुतबतुल औलिया दा फरमाइनि त जेकी आहे मोहब्बत में मोहब्बत खां सिवा छाहे। जेकी आहे मोहब्बत में मोहब्बत खां सिवा छाहे। मोहब्बत मुंड शरीयत जो शरीयत खां सिवा छाहे। वारे रात यूं सजियूं मोहब्बत पीर कामिल जी। नचो सुभान अल्लाह। मोहब्बत हुजे, जे सच्ची उल्फत हुजे त माण्हुनि जूं निंड्रूं फिटी वेंदियूं आहिनि, सिक वारनि जो आराम ख़त्म थी वेंदो आहे। दिलि में इहा तड़प हूंदी आहे, शौक़ हूंदो आहे त शाल अखियुनि जे आॾो पंहिंजे महबूब जी सूरत निगाहुनि आॾो हुजे तो दुनिया सां दिलि लाती, अच्छी चमड़ीअ सां मोहब्बत रखी, पर यार मोहब्बत रखणी आहे त पंहिंजे सचे पीर मुर्शिद दिलबर साईं सां मोहब्बत रख। उप रखणी आहे त मदीने वारे साईं सां मोहब्बत रख। ये मोहब्बत रखणी आहे त अल्लाह सां मोहब्बत रख। ॾिस त ॿिन्ही जहाननि में कीअं थो बेड़ो पार। समझो था कि न को था समझो? अल्लाह वारा वली सगोरा आम ॻाल्हियुनि में बि मुस्तफ़ा जी मोहब्बत ॻोल्हींदा आहिनि। हज़रत पीर मेरे अली शाह साहब रहमतुल्लाह अलैह के माण्हू जी दावत ते विया। रात जो वक़्तु हुयो, साईं जन छित ते आरामी हुया। गर्मी जी मौसम में ॿाहिरि छितनि ते माण्हू सुम्हंदा हुया। रात जो आरामी हुया।
पाड़े जे घर में का शादी हुई को मानू नंढड़ियों बारियों हुयूं जेके शेर पियूं पढ़न गज़ल पियूं पढ़न शेर पढ़न पियूं त हज़रत पीर मेहर अली शाह साहब जॾहिं वो शेर ॿुधो त साईं ते वजत तारी थी वियो वरी जो सुभान अल्लाह पढ़ो सल्लल्लाहु अलैहि छोकरी शेर करी भी पढ़न जन पे यारी लगायम दिल पर नाले ते मेरी डाढे नाल प्रीत यारी लगायम मुर्शिद नाले ते मेरी डाढे नाल प्रीत ना ना तोड़न दीरी ना तोड़ी ना तोड़ सा ना तोड़न दीरी खुदी सुजाग दीने न करिए मोहब्बत हो जे सिक हो जे उहा सच्ची मोहब्बत हुजे जो चो तस्रीय मासा हलियो वने पर मोहब्बत जो नातो को न छिनदासी वनी अची दरगाह ते मुर्शिद जी नसीहत ॿुधी वनी कचहरी ॿुधी वनी वरी वापस वनी तो वरी गुनाहन वारी संगत वरी बदकिरदारी वारी सोबत वरी उहे सागुणा पार वरी उहे गुनहगारन वारी यारियूं मिठा इहा मोहब्बत नाहे दिल लाती अतई तो पूरो जो पूरो इन हुक्म में दाखिल थी वञ पूरो जो पूरो पंहिंजे पीर कामिल जो बणजी वञ दिल लाती अथई तो सच्चो मुरीद थी ॾेखार पहुंचो ध्यान मुझे जो सच्ची मोहब्बत या होंदी आ जो मानो बुजुर्ग चवंदा आहिनि त यार वणंदो आ त यार जो पार भी वणंदो मजनू ॾिठो हिकिड़ो कुत्तो हुन जा पेर पे चुमी मजनू कुत्ते जा पेर पे चुमिया मानन चयस त मजनू तू कुत्ते जा पेर तो चुमी तू त इंसानी केड़ी तोखे अल्लाह भी कुत्तो नाहे मुझी लैला जी गली जो कुत्तो आ हिकिड़ो दफ़ो मुझे महबूब लैला जी गली में नखे गुज़रंदे ॾिठो हुयमि तॾहिं हिन जा पेर थो चुमा दुनिया जी मोहब्बत हुई दुनिया जी हिकिड़ी औरत जी मोहब्बत हुई उनजे करे कुत्ते जी भी तमीज़ ख़त्म थी वई आ पर मिठा ओ फज़लाबाद शरीफ में अचण वारा असा त मदीने जे ताजदार सा मोहब्बत रखण वारा एड़ी हुजे मोहब्बत एड़ी हुजे जो हिय गली मां गुज़री वनी त माण्हू जन ओयो करमी फकीर पे थो वने हां हींअर साईं जन अचनि पिया त साईं असलम नूरी मूंखे चयो त ॾिस जहिड़ो दिल पर साईं न महबूब इलाही पियो अचे पीर सां सच्ची मोहब्बत हुई तो सूरत भी पीर जहिड़ी बणजी शिकिल भी पीर जहिड़ी बणजी वई हज़रत अबू बकर सिद्दीक रज़ी अल्लाह तआला अन्हु सिद्दीक अकबर टे दिहाड़ा महबूबन सां ख़ार में रहो मोहब्बत कायम थी सच्ची हुब कायम थी एड़ी मोहब्बत थी वई जो हज़रत अबू बकर सिद्दीक महबूबन करीमन सां गॾु जॾहिं मस्जिद मदीना मुनव्वरा में हिजरत वारे ॾींहुं दाख़िल पिया थियनि त सूरत शबीह में फ़र्क़ न पियो महसूस थिए हज़रत अबू बकर उथी बीठो आहे पंहिंजी चादर खणी हबीबन जे मथां सायो करे बीठो त जीअं माण्हुनि खे ख़बर पवे त आका है या गुलाम है तू
तू भी पंहिंजी सूरत पीर जहिड़ी कर साल थी विया फज़लाबाद जा चक्कर लगाईंदे जिंदगी गुज़री वई अच्छी नारी अचे थी दिलबर साईं वटि ईंदे ईंदे पर यार सूरत अञा नसीब न थी आहे तोखे सीरत उहा अञा नसीब न थी आहे हेफ़ असांजे हाल ते हेफ़ असांजी क़िस्मत ते जो अचूं बि सही नसीहत ॿुधूं बि सही वरी असर क़बूल न कयूं अॼु नसीहत ॿुध हिन दरगाह ते वाइदो करे इहो वञे त जहिड़ो पीर कामिल आहे ओड़ा मुरीद कामिल थी ॾेखारींदासीं क़बूल आहे मूं फ़क़ीर जी ॻाल्हि खे कोन्हे ऐब सभिनी में आहे मूं में ऐब आहिनि मुंहिंजा ऐब तव्हांखे ॿुधायां त केरु हथ बि न ॾे हर कंहिं में ऐब आहिनि गुनाहनि खां कुल्लु इब्नु आदम खत्ताऊन आदम जो समूरो औलाद खाती आहे व खैरुल खत्ताईन तव्वाबून भला गुनाहगार उहे आहिनि जेके गुनाहनि जी माफ़ी वठंदा असां सभु खाती आहियूं सम्झो था पर जे यार असां लहूं लॻल हूंदी जे रेलगाॾी वेंदी आहे न रेलगाॾी वेंदी आहे रेल जो इंजन अॻियां हूंदी आहे पोइ कुंडो कुंडे में मिलियल हूंदो आहे गाॾो गाॾे सां गाॾो गाॾे सां गाॾो गाॾे सां हिकिड़ी इंजन में 100 गाॾा लॻा पिया हूंदा वञी वञी मंज़िल ते पहुचंदी आहे मुर्शिद जी ट्रेन हले पई मोहब्बत वारी इश्क़ मुस्तफ़ा वारी शरीयत मुहम्मदिया वारी लजपाल नबी जी हुब वारी ट्रेन वञे पई पंहिंजी मंज़िल ते हुजे को जेको पंहिंजी गाॾी जो गाॾो पंहिंजो मुर्शिद जी इंजन में जोड़े न वारो क़बूल ॻाल्हि हले कोन्हे इंशाअल्लाह असांखे यकीन आहे त असां अहिड़े दर ते आया आहियूं जिथे इंशाअल्लाह मायूसी नसीब न थींदी हज़रत मुजद्दिद मुनव्वर अल फ़िसानी रहमतुल्लाह अलैह सालारे नक्शबंद साईं फरमाइनि था त दर तरीक़े मां महरूमी नेस्त असांजे तरीक़े में महरूमी कोन्हे का जेको वहे सो लहे जेको वहे सो लहे ज़ात ते नाहे दात जेके आया से अखी वया ओ विक वधाए भी रही कोन वधाए भी अमल कबो कि न कोन कबो इंशाअल्लाह अल्लाह ताला शाल अमल जी तौफीक अता फरमाए मुंहिंजो चवण तव्हांजो ॿुधण पंहिंजी बारगाह